ब्लड प्रेशर के ख़ामोश कातिल बि चयो वेंदो आहे, जेको दिल जे बीमारियुनि ऐं फालिज वग़ैरह जा ख़तरनाक हद ताईं वधाईंदो आहे। इहो मर्ज़ हर 3 मां हिकु बालिग माण्हूअ खे लाहक हूंदो आहे, जंहिंजा मुख़्तलिफ़ सबब थी सघनि था ऐं उनखे कंट्रोल में रखण लाइ दवाउनि सूदो ॿियूं बि केतिरियूं ई शयूं मददगार साबित थींदियूं आहिनि। तंहिं हूंदे बि तव्हां कुदरती तौर ते बि पंहिंजी तर्ज़ ज़िंदगी में कुझु आदतूं मटाए इन बीमारी खे ज़ाब्ते में रखी सघो था। हिते असां तव्हांखे अहिड़ा 6 तरीक़ा या आदतूं ॿुधाईंदासीं जिन खे मटाए तव्हां ब्लड प्रेशर खे घटाए या नॉर्मल रखी सघो था। सिगरेटनि में शामिल निकोटीन ब्लड प्रेशर खे वधाईंदो आहे, त जेके माण्हू सॼे ॾींहं में घणा सिगरेट पीअंदा आहिनि उन्हनि जो ब्लड प्रेशर सदाईं वधियल रहंदो आहे। सिगरेटनि छिकण खां परहेज़ करे तव्हां दिल जे बीमारियुनि, फालिज ऐं साह सूदो ॿियनि बीमारियुनि खां महफ़ूज़ रही सघो था। ॾही या धोरे में शामिल प्रोबायोटिक्स ब्लड प्रेशर खे सेहतमंद सतह ते रखण में मदद ॾींदो आहे। हिकु तहक़ीक़ मूजिब ॾहीअ में शामिल जुज़ ब्लड प्रेशर में लाताणे कोलेस्ट्रोल खे बहितर, जॾहिं त ब्लड शुगर जी सतह खे बि घटाईंदो आहे। आहिस्ते ऐं होरियां साह खणण सां बि तव्हां पुरसुकून रही ऐं ब्लड प्रेशर में घटिताई आणे सघो था। साह जी वर्जिश सां दिल जी धड़कन खे बि बहितर बणाए सघिजे थो, जंहिंजे नतीजे में रत वारियूं रगूं बि घणियूं लचकदार थींदियूं आहिनि। जिस्मानी सरगर्मियूं रत जे दाब खां बचाइण में बि मददगार साबित थींदियूं आहिनि। हक़ीक़त में वर्जिश खे मामूल बणाइण सां जिस्म ते बहितरीन असर पवंदा आहिनि ऐं इहो ब्लड प्रेशर खे बरक़रार रखण जो हिकु बहितरीन ज़रियो आहे। हिकु हफ़्ते में घटि 30 मिंटनि खां 1 कलाक ताईं वर्जिश ब्लड प्रेशर जी सतह खे घटाईंदी आहे। उन सां गॾु शुगर ते बि ज़ाब्तो आणींदी आहे। एतिरे ताईं जो रुगो घुमण वारी आदत बि दिल जी सिहत लाइ बहितरीन आहे। घणे दबाव में रहण बि रत उॿारण जो सबब बणबो आहे। ॿियो न त घटि में घटि थोरी देर ताईं ईअं ज़रूर थींदो आहे। अमेरिकन हार्ट एसोसिएशन मूजिब दबाव या चिड़ सां दिल जो धड़को वधी वेंदो आहे, जॾहिं त रत जूं रगूं सुकी वेंदियूं आहिनि, जंहिंसां थोरे वक़्त जे लाइ ब्लड प्रेशर वधी वेंदो आहे। चिड़ ऐं ज़हनी दबाव खे मामूल ते रखण गॾियल तौर ते सिहत लाइ तमामु ज़रूरी आहे, जंहिंजो बहितरीन ज़रियो थोरी देर लाइ सभु परेशानियूं, घबराहटूं ऐं ज़हनी दबाव विसारण घुमण फिरण आहे। हीअ ॻाल्हि उन्हनि लाइ आहे जेके काफ़ी पीअण जा घणा शौक़ीन आहिनि। जेकॾहिं तव्हां हाई ब्लड प्रेशर जो शिकार न आहियो बि, तॾहिं बि तव्हांखे कैफीन जो घणो इस्तेमाल न करणु घुर्जे, छो जो इहो तव्हांजी सिहत लाइ बहितर आहे। इहो अंसर दिल जे धड़के वारी रफ़्तार ऐं ब्लड प्रेशर खे वधाईंदो आहे। हिन वक़्त ताईं इहा बि ख़बर नाहे पइजी सघी त कैफीन जे करे ब्लड प्रेशर छो वधंदो आहे, पर इहा ॻाल्हि चिटी आहे त ब्लड प्रेशर ज़रूर वधंदो आहे। उन करे ॾींहं में 4 कपनि खां वधीक काफ़ीअ जो इस्तेमाल ब्लड प्रेशर जो मरीज़ बणाए सघे थो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk